साईं मुंहिंजा हिकिड़े बादशाह जो पुटु शहज़ादो सुतो पियो हुजे, निंड में हुजे। त हाणे निंड में ख़्वाबु पियो ॾिसे त हिकिड़ी तमामु हसीन ख़ूबसूरत शहज़ादी हुजे ऐं एॾी त हसीन हुजे ऐं ॾिसे पियो उहो ख़्वाबु ऐं उहा शहज़ादी उन शहज़ादे खे ॾाढी पसंदि पई अचे। हाणे उहो शहज़ादो ख़्वाबु पियो ॾिसे त एतिरे टाइम में वज़ीर आयो, उन बादशाह जो उन शहज़ादे जो वज़ीर हो। हाणे उहो आयो उन शहज़ादे खे उथारणु लॻो ऐं चवणु लॻो त उथी उथी तुंहिंजो पीउ तमामु बीमार आहे, तोखे सॾे पियो। त तॾहिं बि शहज़ादो न उथियो। वज़ीर ॿिए दफ़ा चयो, टे दफ़ा चयो त नेठि शहज़ादे टुप ॾेई ऐं चवणु लॻो उन वज़ीर खे त छा थियो अथई, मुंहिंजो तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत भलो ख़्वाबु मूं जेको हो ॾिठो पिए, सो मुंहिंजो तो ख़्वाबु टोड़े छॾियो, ख़ैरु त आहे। त हिते वज़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे, ख़्वाब खे छॾु खणी, तुंहिंजो पीउ तमामु बीमार आहे, सफ़ा मरण जी कंधी ते ऐं तोखे सॾे पियो। त शहज़ादो चवणु लॻो त अड़े बाबा खे छा थी वियो, राति त सही हो, यकदमि छा थी वियो? त वज़ीर चवणु लॻो त हाणे ख़बर न आहे थियो हले छा आहे, तूं हल। त हाणे शहज़ादो ऐं वज़ीर ॿई डोड़ंदा डोड़ंदा सिधो आया उन बादशाह वटि। त बादशाह पियो हुजे बिस्तरे ते। त हिते शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त अबा ॾे ख़बर, राति तूं सही वे ऐं हींअर तोखे छा थी वियो आहे, ख़ैरु त आहे तोसां? त हाणे बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुटु शहज़ादे खे त ज़िंदगी ते भरोसो न आहे, राति सही हुअसि, अॼु तबियत मुंहिंजी तमामु ख़राबु थी वई आहे, ऐं सम्झां पियो त हाणे वञण वारो आहियां। त शहज़ादो चवणु लॻो उहो बादशाह जो पुटु त बाबा इहा ॻाल्हि न कर, ऐं तोखां सवाइ मुंहिंजो केर बि कोन्हे, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। त हिते बादशाह चवणु लॻो त न, हाणे मुंहिंजो वक़्तु अची वियो आहे वञण जो, तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, उहा नसीहत संभाले रखजांइ, पाण वटि महफ़ूज़ कजांइ, मतिलबु त अदब कजांइ उनजो। त शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त जी मूंखे ॿुधायो, उहो आउं करण जे लाइ तयारु आहियां, जेको तव्हां चवंदो आउं करण लाइ तयारु आहियां। त हाणे बादशाह चवणु लॻो त हिन वज़ीर जी ॻाल्हि मञजां, हीउ वज़ीर पंहिंजो पुराणो आहे, हिन जो अदब ऐं इख़लाक़ कजांइ, जेको कुझु चवे त हिनजो मञजां, हिन जो मञी माना सम्झ जहिड़ो मुंहिंजो मञी, जीअं आउं तोखे चवंदो आहियां तूं मुंहिंजो मञंदो आहीं, ईअं हिन वज़ीर जो मञजां। त शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। त बादशाह एतिरो कुझु चई ऐं बादशाह जो साहु निकिरी वियो, दम परवाज़ थी वियो। त हाणे नेठि 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया त बादशाह त गुज़ारे वियो। हाणे उन बादशाह जी सीट ते उन शहज़ादे खे विहारियो वियो। त हाणे उहे सभु वज़ीर वग़ैरह चवणु लॻा त बाबा हाणे तुंहिंजो पीउ बादशाह गुज़ारे वियो आहे, हाणे बादशाही तूं संभालींदे, तूं अॻुवान आहीं हाणे। त हाणे त शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे हिकिड़ो 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया त हिकु ॾींहुं वज़ीर आयो उन शहज़ादे खे चवणु लॻो त हाणे बादशाही सीट ते हुजे, चवणु लॻो त हाणे हल गोदामनि में अन्न वग़ैरह ॾिस, जेको मूं रखायो आहे उहो पंहिंजो हली चेक कर। त हाणे शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर खे त न, चेक आउं कोन थो करियां, तो ते एतबार ऐं भरोसो आहे। त हिते वज़ीर चवणु लॻो त न, पोइ बि सही आहे, चेक करणु, तूं हली चेक कर। त हिते शहज़ादो चवणु लॻो त न, आउं चेक नथो करियां, मुंहिंजो तो ते भरोसो ऐं यकीन आहे। त वज़ीर चवणु लॻो त न, हली चेक कर। त हिते शहज़ादो चवणु लॻो त हाणे बाबा चई वियो त वज़ीर जी का ॻाल्हि बि टारजां न ऐं उनजो हुकुम मञजां। सो नेठि शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर खे त भले ठीकु आहे, तूं चवीं थो त आउं हलां थो, अन्न वग़ैरह चेक करियां थो जेके गोदामनि में तव्हां रखायो आहे। हाणे उहो वज़ीर, कुझु सिपाही ऐं उहो शहज़ादो सिधो आया उन कमरनि खे चेक करणु लॻा। हिकिड़ो कमिरो चेक कयो, उन में अन्न वग़ैरह अनाज जेको सो पेलो, ॿिए में चेक कई त ॿिए में पेलो, त पासे में हिकिड़ो कमिरो ॿियो बि हुजे। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर खे त 2 कमरा आहिनि, हीउ 3 कमिरो आहे, हीउ मूंखे चेक करा, हिन में छा आहे? त वज़ीर चवणु लॻो त न, हीउ तोखे आउं कमिरो चेक न कराईंदुसि, बादशाह सलामत जी माना तुंहिंजे पीउ जी मना कयल आहे, उन मूंखे चयो हो त मुंहिंजे पुटु शहज़ादे खे हीउ कमिरो न ॾेखारिजां। त हिते शहज़ादो ज़िद करणु लॻो त छो हिन कमरे में अहिड़ो छा आहे जो मुंहिंजो पीउ, मुंहिंजो बाबा मना करे वियो आहे? त वज़ीर चवणु लॻो त हाणे इहा मूंखे ख़बर न आहे त हिन कमरे में छा आहे, पर बहरहाल इहा नसीहत मूंखे कई हुई, सो तोखे चवां थो त हिन कमरे में न वञ। त हाणे हिते शहज़ादो ज़िद करणु लॻो ऐं चवणु लॻो त न, हिन कमरे में आउं वेंदुसि। त हिते वज़ीर जो पुटु उहो बि गॾु हुजे उन शहज़ादे सां। त उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो पंहिंजे पीउ संदसि वज़ीर खे चवणु लॻो त शहज़ादो चवे थो त कमिरो खोले ॾे। हाणे बादशाह त न रहियो आहे, हीउ उनजो पुटु आहे शहज़ादो, ऐं हींअर हिन वक़्तु इहो बादशाह आहे। जेकर पाण हिन जी ॻाल्हि न मञंदासीं त हीउ नाराज़ थी पवंदो ऐं बादशाह जे रूह खे बि तकलीफ़ ईंदी। त हाणे वज़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे, चलो ठीकु आहे, भला हाणे वञी इहो कमिरो चेक कर। इहो चाबी वग़ैरह जेको आहे सो वज़ीर उन खे शहज़ादे खे ॾिनी। शहज़ादे उहो कमिरो खोले ॾिसे त कमिरे में त का शइ न हुजे, आम जी सादो कमिरो ईअं ई हुजे।
त शहज़ादो चवणु लॻो त हिन कमरे में अहिड़ो कुझु आहे कोन, पोइ छो हरगुरू बाबा मना कई हुई हिन कमरे में वञण जे लाइ। त नेठि शहज़ादो हेॾां होॾां ॾिसणु लॻो त उन कमरे में दीवार ते हिकिड़ी हसीन शहज़ादी ख़ूबसूरत उनजो फ़ोटू लॻो पियो हुजे, ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। हाणे उहा शहज़ादी उहा हुजे जेका शहज़ादे ख़्वाब में ॾिठी हुजे। त शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त हीअ शहज़ादी जो फ़ोटू हिते लॻो पियो आहे, हिन खे त मूं ख़्वाब में ॾिठो आहे, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, हिन खे भला सुञाणी थो? त वज़ीर चवणु लॻो त हा, हिन खे आउं सुञाणां थो। त हाणे शहज़ादो चवणु लॻो वञी वज़ीर खे त मूंखे ॿुधाए इहा किथे आई, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, मूं मुंहिंजे ख़्वाब में ॾिठी आहे, ऐं हिन सां शादी कंदसि। त वज़ीर चवणु लॻो इन ज़िद सां लही वञी, हीअ तमामु परे वेठल आहे, तुंहिंजी शादी हिन सां न थी सघंदी। त शहज़ादो ज़िद करणु लॻो ऐं चवणु लॻो वज़ीर खे त न, मूंखे असलियत ॿुधा त हीअ आहे किथे। त वज़ीर चवणु लॻो त हीअ 7 समुंडनि जे विच में आहे, तमामु परे आहे, काफ़ी सफ़र थींदो ऐं काफ़ी परे वञिणो पवंदो, ऐं 7 समुंडनि जे विच में आहे, उते माण्हू किथे थो पुॼे। त शहज़ादो चवणु लॻो त इहो मसइलो मुंहिंजो आहे, ऐं पाणे इन वटि पुॼंदो ऐं इन सां शादी कंदसि, मूंखे ॾाढी वणे थी, मुंहिंजे ख़्वाब में बि अचे थी। त हिते वज़ीर चवणु लॻो त हाणे जेका तव्हांजी मर्ज़ी। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त तूं मूंसां गॾु हल। त वज़ीर चवणु लॻो त न, आउं कोन हलंदसि, ऐं हिते जा कमकार वग़ैरह ॾिसंदसि बादशाही जा, ऐं तोसां गॾु नथो हली सघां, तमामु जाम पंधु परे आहे, ख़तरो बि थी सघे थो। त हिते वज़ीर जो पुटु उहो चवणु लॻो उन शहज़ादे खे त मुंहिंजो पीउ नथो हले, त तोसां गॾु आउं हलंदसि, ऐं तुंहिंजो दोस्त आहियां, ऐं तोसां गॾु लाज़मी हलंदसि। त हाणे शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर जे पुट खे त चलो ठीकु आहे, पाण सुबुह जो निकिरी हलंदासीं। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, वज़ीर जो पुटु ऐं शहज़ादो ॿई चढ़िया घोड़े ते। हाणे उतां अचनि पिया उन शहज़ादी जी तलाश में जेका 7 समुंडनि जे विच में हुजे। हाणे उहो शहज़ादो वज़ीर जो पुटु ॿई उतां निकिता घोड़े ते, अचनि पिया काफ़ी सारो हिननि जेको आहे सो सफ़र वग़ैरह कयो। तॾहिं झंग वग़ैरह जाम हूंदा हुआ, ॻोठ वग़ैरह एतिरा ख़ासि कोन हूंदा, झंग वग़ैरह जाम हूंदो हो। हाणे सुबुह खां निकितल हणंदे 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 उन झंग हिकिड़े में पुॻा जिथे हिननि खे अची राति थी वई, ऊंधा थी। त हाणे शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर जे पुट खे त हाणे ऊंधा जाम थी वई आहे, तमामु राति वारो टाइम थी वियो आहे, मूंदारो अची थी वियो आहे, राति पुॼण वारी आहे जाम, पाण अॼोकी रिहाइश पाण हिते करियूं था, ऐं पोइ सुबुह जो वरी हितां निकिरी हलंदासीं, तमामु जाम घाटो झंग आहे। त हाणे हिते वज़ीर जो पुटु चवणु लॻो शहज़ादे खे त पाण हिते रहूं त सही, पर हिते त सफ़ा सुनसान लॻी पई आहे, न पखी न पखण कंहिंजो आवाज़ु कुझु बि कोन्हे, मूंखे लॻे थो त हिते ख़तरो आहे, कंहिं शइ जो बि हिते आवाज़ु कोन्हे, ऐं पाण हिते रहंदासीं, अले पाण सां छा थिए। त शहज़ादो चवणु लॻो वज़ीर जे पुट खे त तूं डपु न कर, तूं परेशान न थी, कुझु बि कोन्ह थींदो, अॼोकी राति पाण हिते रही था पऊं, ऐं पोइ सुबुह जो वरी निकिरी पवंदासीं हितां। हाणे उहो वज़ीर जो पुटु उहो शहज़ादो ॿई थोरो अॻियां आया त ॾिसनि त हिकिड़ो बाग़ीचो हुजे, चौधारी दीवारूं हुजे, हुनजी चौधारी मतिलबु हुनजी दीवारूं हुजनि, हिकिड़ो बाग़ हुजे, बाग़ीचो हुजे। त शहज़ादो चवणु लॻो त हीउ बाग़ीचो चौधारी दीवारूं लॻियूं आहिनि, पाण हलूं था इन मंझि, ख़बर न आहे हले कंहिंजो आहे, अॼोकी राति इन में रहूं था, पोइ सुबुह जो पाण निकिरी हलंदासीं। त वज़ीर जो पुटु चवणु लॻो त भले ठीकु आहे शहज़ादे खे। हाणे उहो शहज़ादो वज़ीर जो पुटु उहे घोड़नि खे काए सिधो आया उन बाग़ीचे में, त ॾिठूं हिकिड़ो तमामु वॾो वणु हुजे, उते घोड़नि खे हुननि उते ॿधो, उन वण जे हेठि पाण ॿई ॼणा चढ़ी विया उन वण मथे, ऐं वण मथे उते आराम करणु लॻा। त शहज़ादो उते उन वण ते सुम्ही रहियो। हाणे वज़ीर जे पुट खे निंड न अचे, उहो जाॻणु लॻो ऐं चवणु लॻो त शहज़ादो सुम्ही रहियो आहे, ऐं जांच वग़ैरह करियां थो, ऐं पोइ सुम्हंदासीं। त हाणे कुदरत सां एतिरे टाइम में कुझु शइ जेका अहिड़ी हुजे या इन्हनि खे नज़र आई उन वज़ीर जे पुट खे, त उहा अचे पई उन बाग़ में। त हिते वज़ीर जो पुटु चवणु लॻो त हीअ कहिड़ी शइ आहे जेको हेॾां अचे पई, ख़बर न आहे छा आहे, ऊंधा लॻी पई आहे। त हाणे थोरो ई वेझो उहा शइ थी। त हाणे उहो वज़ीर जो पुटु ॾिसे त उहे परियूं हुजनि, 5-6 परियूं हुजनि, उहे अचनि पियूं हेॾां। त हिते वज़ीर जो पुटु यकदमि शहज़ादे खे निंड मज़ा उथारियो ऐं चवणु लॻो त ॾिस हू परियूं अचनि पियूं इन बाग़ीचे में, इन बाग़ में, ख़बर न आहे छा मसइलो आहे। त नेठि शहज़ादो बि उन परियुनि खे ॾिठो ऐं चवणु लॻो त हाउ आहिनि परियूं। त हाणे चवणु लॻा पाण में त माठ करे वेह, ख़बर न पइजी वञे उन्हनि खे, ॾिसूं छा थियूं कनि। त हाणे उहो 5-6 परियूं आयूं, सिधो हुन बाग़ में लथियूं ऐं अची उन बाग़ में रोशनी कयूं, सॼो हुन बाग़ में जेको आहे हुन बाग़ीचे में रोशनी थी वेली। त एतिरे टाइम में उहा शहज़ादी परी हिकिड़ी उहा बि अची मथां खां लथी उते। त हाणे उहा शहज़ादी परी उन परियुनि खे चवणु लॻी त वञो इन वण ते जेको माना शहज़ादो वेठो आहे इन खे वठी अचो। त शहज़ादो चवणु लॻो त हीअ त मूंखे पियूं सॾनि, ऐं ख़बर न आहे हिननि खे कीअं ख़बर पई त आउं हिते हिन वण ते वेठो आहियां। त हाणे परी आई उन शहज़ादे खे चवणु लॻी त हल
असांजी शहज़ादी परी तोखे सॾे पई। त शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त तुंहिंजी शहज़ादी परी जो मूं में कहिड़ो कमु आहे ऐं नथो हलां। त हाणे उहा परी चवणु लॻी त हाणे तूं हल, ख़बर न आहे कहिड़ो कमु आहे, तोखे सॾे पई तूं हल। त हाणे नेठि उहो शहज़ादो वज़ीर जो पुटु उन वण तां लथा, हाणे सिधो आया उन शहज़ादी परी वटि। त हाणे शहज़ादी परी चवणु लॻी उन शहज़ादे खे त मूंखे हिकिड़ी बददुआ आहे, तंहिंजे करे मूं तोखे घुरायो आहे, तूं मूंसां शादी कर त मुंहिंजी बददुआ लही वञे। ऐं रोज़ु हिते ईंदी आहियां हिन धरती ते शहज़ादे जी तलाश में, को शहज़ादो मिली वञे, मुंहिंजी हुन सां शादी थिए त मुंहिंजी बददुआ हटी वञे ऐं पोइ हिन धरती ते आउं कोन ईंदसि। त हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो त तोसां आउं शादी न कंदसि। उन शहज़ादी परी खे चवणु लॻो त आउं वञा पियो फिलाणे हंधि, 7 समुंडनि में हिकिड़ी शहज़ादी रहे थी, ऐं उन सां शादी करणु पियो वञा, तोसां शादी आउं नथो करे सघां। त हाणे उहा शहज़ादी परी चवणु लॻी त तोखे शादी करणी आहे त उन शहज़ादी सां भले कर, आउं तोखे मना नथी करियां, पर मूंसां शादी कर जो मुंहिंजी बददुआ हटी वञे ऐं आउं तोसां गॾु थोरी रहणु थी चाहियां, बसि इहा मुंहिंजी बददुआ हटे ऐं पोइ आउं हितां हली वेंदसि। त हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी परी खे त तोसां आउं शादी कंदसि, पर फ़िलहालु हींअर आउं वञा पियो ऐं वापसी उतां थी ईंदसि, उन शहज़ादी खे वठी ईंदसि ऐं पोइ तोसां शादी हितां आउं करियो वेंदसि। त हाणे उहा शहज़ादी परी चवणु लॻी त भले ठीकु आहे, पर हाणे शहज़ादी परी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं अॻियां वञी थो ख़ैरनि जो, पर अॻियां तमामु वॾो ख़तरो आहे। हिकिड़ो ॻोठु तोखे अहिड़ो ईंदो उन वाट ते, उन रस्ते ते तुंहिंजो गुज़र थींदो, हिकिड़ो ॻोठु ईंदो, तमामु ख़तरनाक ॻोठु आहे ऐं उन खां बचिजां। ऐं तोखे हीअ हिकिड़ी आउं जादुई अंगूठी आहे, इहा तोखे आउं ॾियां थी पाण वटि, जेको आहे सो हिन खे महफ़ूज़ करे रखजांइ, हीअ तुंहिंजी हिफ़ाज़त कंदी। ऐं पोइ ख़ैरनि जो उतां थी जॾहिं ईंदे वापसी त पोइ आउं तोसां शादी कंदसि। त हाणे शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। शहज़ादी परी उहा अंगूठी उन शहज़ादे खे ॾिनी ऐं पाण उतां ग़ाइबु थी माना हलियूं वियूं। त हाणे ख़ैरनि जो उहो वज़ीर जो पुटु उहो शहज़ादो उन वण ते चढ़िया ऐं उहा राति गुज़ारणु लॻा। ख़ैरनि जो अची सुबुह थियो त हाणे ॿई ॼणा उतां निकिता, वज़ीर जो पुटु ऐं शहज़ादो उन घोड़नि ते चढ़िया ऐं अचनि पिया। हाणे अचनि पिया काफ़ी टाइम थी वियो, काफ़ी वक़्तु थी वियो, सुबुह खां यको निकितल हुआ। हाणे ख़ैरनि जो अची उन जॻह ते पुॻा जिथे उहो ॻोठु हुजे। त हाणे उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन शहज़ादे खे त हीउ ॻोठु उहो अची वियो जेको हुन परी चयो पिए। त हाणे शहज़ादो चवणु लॻो त हाउ ॻोठु इहो ई आहे। त हाणे उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त हाणे पाण खे छा करणु खपे, हीउ ॻोठ में तमामु ख़तरो हूंदो, जेको परी ॻाल्हि करे वई त लाज़मी कुझु न कुझु त हिन ॻोठ में हूंदो। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त भले हलूं था, अलाह भलाई कंदो, हाणे पंहिंजे रस्ते जो गुज़र हितां आहे त लाज़मी पाण खे हितां मटिणो पवंदो। हाणे उहो वज़ीर जो पुटु उहो शहज़ादो ॿई ॼणा आया उन ॻोठ में, ॾिसनि त उते जा अजीब सिस्टम हुजे, अजीब नज़ारो हुजे, अलॻि अलॻि माण्हू हुजनि, अलॻि अलॻि वण हुजनि उते। त हाणे ॿई घोड़नि तां लथा अची चवणु लॻा त अजीब माण्हू आहिनि, अजीब सिस्टम आहे। त एतिरे टाइम में हिकिड़ी पोड़ी रोईंदे रोईंदे आई ऐं चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं मुंहिंजो पुटु आहीं, हेतिरो टाइम तूं वियो हलियो ऐं मस्तु आयो आहीं, अची भाकुर पाए रोअणु लॻी। त शहज़ादो चवणु लॻो त आउं हिनजो पुटु कीअं थो थी सघां, वज़ीर जो पुटु बि हैरान थी वियो। त हाणे उहा पोड़ी अची उन शहज़ादे खे भाकुर पाए रोअणु लॻी। त हाणे उहा पोड़ी हुजे हरामड़ी, छा कयो जो उहा परी वारी अंगूठी जेका शहज़ादे खे पातल हुई, आहिस्ते आहिस्ते करे उहा अंगूठी लाहे छॾी ऐं पाण वटि रखी छॾी महफ़ूज़ करे, ऐं अहिड़ो कुझु कईं जो उहो शहज़ादो उन पोड़ी जे माना वस थी वियो। हाणे उहा पोड़ी जेको कुझु चवे शहज़ादो ईअं करे। त हाणे पोड़ी चवणु लॻी उन शहज़ादे खे तूं हल मुंहिंजे घर, मुंहिंजे कमरे में, तूं मूंसां गॾु वेह। त हाणे शहज़ादो मजबूर थी वियो, हुनजे वस में अची वियो। हाणे हुन पोड़ी उन शहज़ादे खे वठो पई अचे। त वज़ीर घणी चवणु लॻो, त हाणे वज़ीर जो पुटु घणी चवणु लॻो उन शहज़ादे खे त न वञ, पर शहज़ादो न ॿुधे। हाणे शहज़ादो बेवस थी वियो, उन पोड़ी जे वस में हुजे। त हाणे पोयां उहो वज़ीर जो पुटु रणू करणु लॻो, हकड़ूं करणु लॻो, पर शहज़ादो हिकु बि न ॿुधे, हाणे हुनजे वस में हुजे। त नेठि उहा पोड़ी सिधो आई उन शहज़ादे खे वठी उन कमरे में ऐं कमरे जो दर ॾेई छॾियो। त एतिरे टाइम में उहो वज़ीर जो पुटु पोयां डोड़ंदो आयो पियो, जेसो कमिरो बंदि थी वियो। हाणे वज़ीर जो पुटु घणी हेॾां होॾां करणु लॻो, पर दर पोड़ी उहा खोली न। हाणे पोड़ी का हुजे सफ़ा को ॾाइणु हुजे। हाणे हुन छा कयो, उन शहज़ादे खे उते विहारे यकदमि जेको आहे सो उन खे पखी बणाए छॾियो, पखी बणाए पिंजरे में क़ैद करे छॾियो ऐं उहा अंगूठी उते पासे में रखी छॾी। त हाणे वज़ीर जो पुटु घणी हेॾां होॾां हीला वसीला कया, पर उन पोड़ी उहा ॾाइणु उन दरवाज़ो न खोलियो। त हाणे वज़ीर जो पुटु सोचणु लॻो त हाणे सम्झी वियो आहियां हीउ ॻोठु तमामु ख़तरनाक आहे, हाणे आउं केॾांहुं वञा, हिन शहज़ादे जी आउं जान कीअं बचायां।
त हाणे उहो वज़ीर जो पुटु सोचणु लॻो त हाणे वञा थो उन परी वटि, उहा परी मुंहिंजी मदद करे सघे थी, बाक़ी ॿियो केरु बि कुझु नथो करे सघे। हाणे वज़ीर जो पुटु चढ़ियो घोड़े ते, निकितो उन परी जी तलाश में उन परी ॾांहुं। त हाणे हिते उन पोड़ी ॾाइण उन शहज़ादे खे त झिरकी बणाए छॾियो, यानी पखी को बणाए छॾियो, उन पिंजरे में बंदि करे छॾियो। हाणे पोड़ी चवणु लॻी त वञा थी ॿाहिरि इन वज़ीर जे पुट खे ॾिसां थी, ॾाढो घणो ॿाहिरि शोर पियो करे, हाणे इनखे ॾिसां, इनखे त मूं पखी करे छॾियो आहे। त हाणे उहा पोड़ी ॿाहिरि ॾिसे त उहो वज़ीर जो पुटु हुजे ई न आहे। चवणु लॻी त अलाए किॾां वियो आहे, ख़बर न आहे। ऐं चवणु लॻी त हिन ॻोठ में ॿिया बि अहिड़ा काफ़ी आहिनि माण्हू, थी सघे उहे हिनखे वठी विया हुजनि ऐं कुझु न कुझु हिनखे करे छॾियो हुजनि। त हाणे होॾां उहो वज़ीर जो पुटु सिधो आयो उन बाग़ में, उन बाग़ीचे में, त परी उते मौजूदु हुजे। त हाणे उन वज़ीर जे पुटु सॼी हक़ीक़त करे उन परी खे ॿुधाई त हीउ मसइलो थी वियो आहे, उन ॻोठ में असीं पुॻासीं ऐं जेको आहे सो उन पोड़ी जेको आहे सो अंदरि कमिरो बंदि करे छॾियो आहे, उनखे क़ैद करे छॾियो आहे। त हाणे परी उहो उनखे त ख़बर पइजी परी हुजे, त उहा चवणु लॻी त हाणे उहा पोड़ी जादुई ॾाइण आहे ऐं उन शहज़ादे खे पखी बणाए छॾियो आहे, पिंजरे में बंदि करे छॾियो आहे। त हाणे वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन परी खे त हाणे जो को हल को अहिड़ो हुजे जो ॿुधां, इहो मसइले जो हल कढां, इन पोड़ी मज़ा जेको जान छॾायां ऐं उन शहज़ादे खे बि आज़ादु करायां। त हाणे परी चवणु लॻी त हाणे इन पोड़ी खे मारणु ॾाढो ॾुखियो आहे, हिन जी जेको आहे सो साह जेको आहे, जेका ज़िंदगी आहे, कंहिं अहिड़ी शइ में क़ैद आहे। त वज़ीर जो पुटु चवणु लॻो त कहिड़ी शइ में क़ैद आहे, मूंखे ॿुधां, ऐं उते उन वटि पुॼी वेंदसि। त हाणे उहा परी चवणु लॻी उन वज़ीर जे पुट खे त हाणे हिन जो साह हिन पोड़ी जो हिकु देव में आहे, उहो देव ज़मीन जे अंदरि यानी पाताल में रहे थो, उते तोखे वञिणो पवंदो ऐं उन देव जी गिची में हिकु हार पातल आहे, उन हार में जेको आहे सो उन पोड़ी जो साह अथई, उहो हार तोखे तोड़णो पवंदो ऐं पोइ उहा पोड़ी मरंदी, उहा ॾाइण ख़तमु थींदी, बाक़ी ईअं ख़तमु कोन थींदी। त हाणे परी चवणु लॻी उन वज़ीर जे पुट खे त हाणे तोखे हीअ बांसुरी ॾियां थी, देव बि तमामु ख़तरनाक अथई, हीअ बांसुरी वॼाईंदे देव खे निंड अची वेंदी, देव बेहोश थी पवंदो ऐं पोइ तूं इहो पंहिंजो कमु करे वठिजांइ। पोइ जीअं इहो हार तोड़ींदे त इहो देव बि ख़तमु थी वेंदो, उहा पोड़ी बि ख़तमु थी वेंदी ऐं उहो देव ज़मीन जे अंदरि रहे थो। त हाणे वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन परी खे त चलो ठीकु है, तो मूंखे इहो ॿुधायो ऐं तूं मूंखे इहा बांसुरी बि ॾिए थी, इहा बांसुरी बि आऊं खणां थो तोखां, पर हाणे उन ज़मीन जे अंदरि आऊं कीअं पुॼां, को ॾस पतो मूंखे। त हाणे परी चवणु लॻी त फलाणे हंधि वञी हिकिड़ो घोड़ो मिलंदो, उहो घोड़ो चरंदे फिरंदे तूं जे पुछ मां झलिजी, उहो घोड़ो सिधो तोखे उन ज़मीन जे अंदरि वठी वेंदो उन देव वटि। त हाणे नेठि जेको परी उनखे ॿुधायो वज़ीर जे पुट खे, वज़ीर छा कयो जो वज़ीर जे पुटु छा कयो जो उन परी खां उहा बांसुरी खईं, सिधो आयो उन जॻह ते, ॾिसे वाक़ई उहो घोड़ो उते चरंदो पियो। त हाणे उन घोड़े जो पीछो करणु लॻो, त घोड़ो हिकिड़ी अहिड़ी जॻह ते आयो जिते हिकिड़ो पथर वग़ैरह हुजे, माना हिकिड़ो गेट वग़ैरह ठहियलु हुजे। त हाणे हिन वज़ीर जे पुटु उन घोड़े जे पुछ मां झलियो, त हाणे उहो घोड़ो उन पथर खे हटाईंदे सिधो उन ज़मीन जे अंदरि ढरियो। हाणे उहो घोड़ो सिधो वठी आयो उन जॻह ते ऐं घोड़ो त पाण हेॾां होॾां हलियो वियो। त हाणे वज़ीर जे पुट खे उते ख़ौफ़ बि थियो, डपु बि थियो, तमामु सुनसान जॻह हुजे। हाणे आयो अंदरि ॾिसे त उहो देव सुतो पियो हुजे। त हाणे उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त देव सुतो पियो आहे, इहो हार बि उनखे पातो पियो आहे। त हाणे नेठि को पथर वथर ते उहो वज़ीर जो पुटु थिड़ियो, आवाज़ु थी वियो त देव यकदमि उथी वियो। देव चवणु लॻो त कहिड़ी शइ आहे जेका हिन मुंहिंजी आस्थाने ते आई आहे, इनखे त आउं वञी ॾिसां, इनखे त आउं पूरो करियां। त हाणे वज़ीर जे पुट खे डपु थियो ऐं उहो चवणु लॻो त हाणे परी जेका मूंखे बांसुरी ॾिनी आहे, इहा वॼाए न, त इहो देव पुॼी वियो त मूंखे ख़तमु करे हलंदो। त हाणे उहो वज़ीर जो पुटु उन महिल उहा बांसुरी वॼाइणु लॻो, जेॾीमहिल उन मां सुर ऐं साज़ निकितो त उहो देव जे कननि ते पिया, त देव इहो जेको चकर अची देव किरी पियो। हाणे वज़ीर जो पुटु छा कयो, यकदमि उहो देव जी गिची मज़ा उहो हार कढियो ऐं उन हार खे तोड़णु लॻो, तोड़े ऐं ख़तमु कई त होॾां उहा ॾाइण, उहा पोड़ी यकदमि ख़तमु थी वई ऐं उन महिल उहो देव बि ख़तमु थी वियो। त हाणे वज़ीर जो पुटु चवणु लॻो त हाणे हीउ कमु थी हलियो आहे ऐं हाणे उहो घोड़ो आयो हूंदो, वरी घोड़े जे पुछ मां झलिया ऐं घोड़ो मूंखे वरी वापसी उन जॻह ते पुॼाए मूंखे। त हाणे वज़ीर जो पुटु आयो, ॾिसे त उहो घोड़ो उते मौजूदु हुजे, घोड़े जे पुछ मां झली त घोड़ो सिधो उनखे ॿाहिरि वठी आयो। हाणे वज़ीर जो पुटु चवणु लॻो त हाणे इहो कमु मूं करे छॾियो आहे जेको मूंखे परी चयो, त हाणे वञा उन ॻोठ में उन शहज़ादे जो बंदोबस्तु करियां, शहज़ादे खे ॾिसां। त हाणे उहो वज़ीर जो पुटु चढ़ियो उन घोड़े ते, जेको इहो पंहिंजो संदसि हो, सिधो आयो उन ॻोठ में। हाणे आयो उन कमरे में, ॾिसे त उहो शहज़ादो पखी थियो पियो हुयो उन पिंजरे में।
हाणे परी हुनखे ॿुधायो त हाणे इहा बांसुरी खणी जेको आहे हिन पिंजरे ते रखी त उहो असली रूप में शहज़ादो अची वियो पखी मंझां। त हिते उहा सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादे खे वज़ीर जे पुटु ॿुधाई त तोसां हीउ मसइलो थियो। त उहो शहज़ादो हुन वज़ीर जे पुट खे भाकुर पाए ऐं हुन सां मिलियो ऐं चवणु लॻो त तूं न हुजी हा त मूंसां अलाए छा थी वञे हा। त हाणे खैरनि जो नेठि वज़ीर जो पुटु ऐं उहो शहज़ादो ॿई ॼणा हाणे उतां निकिता उन ॻोठ मंझां, चढ़िया घोड़े ते। हाणे काफ़ी टाइम काफ़ी सफ़र कंदे 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 नेठि हिकिड़े झंग में पुॻा। त हाणे उते अची हिननि खे राति थी वेली। हाणे चवणु लॻा त हाणे अॼोकी राति हिते रहूं था, सुबुह जो वरी निकिरंदासीं। हाणे शहज़ादो त सुतो त शहज़ादे खे निंड अची वई। त हाणे वज़ीर जो पुटु चवणु लॻो त शहज़ादो जिथे सुम्हे थो हिनखे निंड अचो वञे हली। हाणे उहो पाण जाॻणु लॻो त एतिरे देरि में वज़ीर जो पुटु ॾिसे त हिकिड़ी तमामु हसीन ख़ूबसूरत छोकिरी वञे पई उन झंग मंझां। त वज़ीर जो पुटु चवणु लॻो त हिन सुनसान झंग में, हिन ख़तरनाक झंग में हीअ माई ही छोकिरी वञे पई, ॾिसां त सही किॾां थी वञे। हाणे उहो शहज़ादो सुतो पियो हुजे, उहो वज़ीर जो पुटु उन शहज़ादे खे उतां छॾे ऐं उन छोकिरी जो पीछो करणु लॻो। हाणे अचे पियो त छोकिरी हिकिड़े खूह ते आई। खूह तमामु वॾो हुजे। उहा छोकिरी चवणु लॻी त हाणे मूंखां ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं नथियूं सहनि, ऐं हाणे जेको आहे सो इन खूह में टुपो ॾेई ऐं पंहिंजो पाण खे मारियां थी। त वज़ीर जो पुटु जॾहिं उन छोकिरी जी इहे ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं चवणु लॻो त हीअ छोकिरी पंहिंजो पाण खे मारणु थी चाहे। त हाणे उहा छोकिरी उन खूह ते चढ़ी ऐं ॾिनी टुपो उन खूह मंझि। त वज़ीर जे पुटु छा कयो, यकदमि आयो उन खूह मंझि जेको आहे सो टुप हणी ऐं उन छोकिरी खे बचाए वरितो। त छोकिरी खे जॾहिं होश आयो ऐं चवणु लॻी उन वज़ीर जे पुट खे त तूं केरु आहीं जेको मुंहिंजी ज़िंदगी छो बचाई? ऐं अॻे ई ज़िंदगी मंझां बेज़ारु हुयसि, पंहिंजो पाण खे मारियमि थे, तो मुंहिंजी ज़िंदगी छो बचाई? त वज़ीर जो पुटु चवणु लॻो त तूं पंहिंजो पाण खे छला मारींदी, का तकलीफ़ का परेशानी हुजे त मूंखे ॿुधा। त हाणे उहा छोकिरी चवणु लॻी त मुंहिंजो पीउ हिकिड़ो मवाली बादशाह आहे, उनखे मुंहिंजो रिश्तो ॾिए थो ऐं उन सां मुंहिंजी शादी कराए थो। ऐं उन सां शादी करणु नथी चाहियां, हू मवाली बादशाह आहे ऐं मूंखे पसंदि बि कोन्हे। ऐं मुंहिंजे पीउ जेको आहे सो हुनखां पैसा वरिता आहिनि। हाणे हू बादशाह मूंखे छॾे ई नथो, मूंसां शादी करणु चाहे थो ऐं मूंखे पसंदि कोन्हे। तंहिंजे करे ज़िंदगी खां बेज़ारु थी पंहिंजो पाण खे मूं मारियो थिए। हाणे तो मूंखे अची बचायो आहे। त हाणे उहा छोकिरी चवणु लॻी उन वज़ीर जे पुट खे त तूं केरु आहीं ऐं इन झंग में तूं छा थो करीं? त वज़ीर जे पुटु उहा सॼी हक़ीक़त, सॼी असलियत जेका हुई उहा उन छोकिरी खे ॿुधाई। ऐं वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन छोकिरी खे त तूं परेशान न थी, तूं तकलीफ़ में आहीं, उहा तकलीफ़ तुंहिंजी लही वेंदी। ऐं तोसां शादी करणु चाहियां थो, छा तूं मूंसां शादी कंदे? तुंहिंजी तकलीफ़ लही वेंदी, या परेशानी लही वेंदी। त हाणे उहा छोकिरी चवणु लॻी त भले ठीकु आहे, तूं मूंखे पसंदि आहे, ऐं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां। त हाणे उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो फ़िलहालु तोखे हिते रहणो पवंदो, ऐं वञा पियो हिकु मक़सद जे लाइ। ऐं उहा हक़ीक़त बि सॼी उन छोकिरी खे करे ॿुधाई। उतां वापसी वठंदसि ऐं पोइ तोखे हितां वठंदसि ऐं पोइ पाण शादी कंदासीं। त हाणे उहा छोकिरी चवणु लॻी त का ॻाल्हि न आहे, हिते हिकिड़ो गुफ़ा आहे, हिकिड़ी खंडर आहे, उन में मुंहिंजी दोस्त जेको हरण आहे, जेका हरणी आहे, उहा रहे थी। ऐं फ़िलहालु कुझु ॾींहंनि जे लाइ उन हरणी वटि रहां थी ऐं पोइ जॾहिं बि उतां थी ईंदो ऐं पोइ मूंखे हितां वठी वञिजो। त हाणे उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे वज़ीर जो पुटु ऐं उन छोकिरी खे वठी सिधो आयो उन गुफ़ा, उन खंडर वटि जिते हरणी रहंदी हुई। हाणे उन छोकिरी उन हरणी खे सॾु कयो, हरणी ॿाहिरि निकिरी आई। हाणे उहा छोकिरी चवणु लॻी उन हरणी खे त आउं तोसां गॾु कुझु ॾींहंनि जे लाइ हिते रहां थी। हाणे उहो हरणी उन छोकिरी जी दोस्त हुजे। हरणी उहा चवणु लॻी त भले ठीकु आहे, तूं हिते रह, का ॻाल्हि कोन्हे। त हाणे उहा हरणी उन वज़ीर जे पुट खे चवणु लॻी त हाणे जेको उन वज़ीर जे पुटु सॼी हक़ीक़त कराए उन छोकिरी खे करे उहो ॿुधाई हुई, छोकिरी बि सॼी हक़ीक़त उन हरणी खे ॿुधाई हुई। त हाणे उहा हरणी चवणु लॻी उन वज़ीर जे पुट खे त जंहिं मक़सद जे लाइ वञो था, उते हिकिड़ा ॿ देव रहनि था सत समुंड जे विच में, जिथे उहा शहज़ादी रहे थी। हाणे उहे वीचारा बेवस आहिनि, उहो बादशाह बेवस आहे, उते ॿ देव रहनि था वॾा, सॼी हुकूमत सॼी बादशाही उहे कनि था, हू बेवस आहिनि, बादशाह बि बेवस आहे। त हाणे उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त चलो सही आहे, पर हाणे उते असीं पुॼंदासीं कीअं? त हिते उहा हरणी चवणु लॻी त फ़िलहाने हंधि हिकिड़ो जादुई कालीन आहे, तोखे आउं ॾस ॾियां थी, उहो वञ खणी आ ऐं लाज़मी उहा अव्हांखे अहिड़ी शइ खपे जेको चौधारी समुंड आहे ऐं उहा शहज़ादी विच में रहे थी। अवी उते कीअं पुॼंदो? का ॿेड़ी वग़ैरह, का नाव वग़ैरह तव्हां वटि त आहे कोन्ह, तव्हां कीअं पुॼंदो? हाणे उहो जादुई कालीन आहे, उहो अव्हांखे उतां खणणो पवंदो ऐं वरी उते अव्हांखे वापसी रखिणो पवंदो। त वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन हरणी खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तो असांखे हेतिरो कुझु ॿुधायो ऐं कालीन जो ॾस ॾिए पई।
हाणे ॿुधा त इहो कालीन किथे आहे त आउं खणी अचां। त हाणे उहा हरणी उन वज़ीर जे पुट खे ॾस ॾिनो ऐं चवणु लॻी त फलाणे हंधि उहो कालीन पियो आहे। हाणे उहो वज़ीर जो पुटु वियो, उहो जादुई कालीन जेको हो उहो खणी आयो। हाणे उहो वज़ीर जो पुटु उन छोकिरी खां मोकिलाए ऐं उन हरणी खां मोकिलाए चवणु लॻो त आउं सिधो ई वापसी ईंदसि हिते ई ऐं तोखे वठंदसि। तूं फ़िलहालु कुझु ॾींहं जे लाइ हिन हरणी वटि रह ऐं असीं पंहिंजे मक़सद में कामयाबु थी हिते वापसी ईंदासीं। त हाणे उहा छोकिरी उहा हरणी चवणु लॻी उन वज़ीर जे पुट खे त भले ठीकु आहे। हाणे वज़ीर जो पुटु उतां निकितो, छो त अञा ई राति जो ई टाइम हुजे, राति जो वक़्तु हुजे। सिधो आयो उन शहज़ादो अञा निंड पियो हुजे। त हाणे उहो वज़ीर जो पुटु बि उते सुम्ही रहियो। ख़ैरनि जो जॾहिं सुबुह थियो त हिते वज़ीर जे पुटु सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादे खे ॿुधाई। त शहज़ादो चवणु लॻो त भलो कमु थी वियो, पाण खे कालीन मिली वियो। त हाणे ॿई ॼणा उतां वरी घोड़े ते चढ़ी ऐं निकिता, सिधो आया उन समुंड जे किनारे ते। त हाणे चवणु लॻा त इहा शइ ॾिसिजे पई, हिते उहा शहज़ादी रहे थी ऐं उन शहज़ादी जो पीउ बादशाह बि रहे थो, पर हाणे उते देव ॿ रहनि था। इन देव खे ख़तमु करिणो आहे। त हाणे उन जादुई कालीन ते उहो शहज़ादो उहो वज़ीर जो पुटु ॿई चढ़िया। उहो जादुई कालीन सिधो उन्हनि खे वठी आयो उन जॻह ते जिथे उहो सत समुंड जे विच में उहो बादशाह ऐं उनजी धीउ शहज़ादी जे मक़सद जे लाइ आया हुआ उहे रहंदा हुआ उते। त हाणे उहो वज़ीर जो पुटु उहो शहज़ादो ॿई ॼणा उते अची लथा। त हाणे ॾिसनि त ॿ देव तमामु वॾा हुजनि, वेठा हुजनि। त हाणे उहो शहज़ादो आयो उन देवनि वटि। त देव चवणु लॻा उन शहज़ादे खे, तूं केरु आहीं ऐं तूं हिते आयो आहीं, तोखे ख़बर आहे हिते केरु अची बि नथो सघे, तुंहिंजी हिमत कीअं थी वई। त शहज़ादो चवणु लॻो त आउं इन शहज़ादी सां शादी करणु आयो आहियां ऐं फलाणे हंधि जो आहियां, फलाणे बादशाह जो पुटु आहियां। त देव खिलण लॻा ऐं चवणु लॻा त तूं इन शहज़ादी सां शादी कंदे, हिते हुकूमत असांजी हले पई। त हिते शहज़ादो चवणु लॻो त हुकूमत अव्हांजी हले पई, अव्हीं ज़िंदा हूंदो तव्हांजी हुकूमत हलंदी। त हिते उन वज़ीर जे पुटु छा कयो, उहा बांसुरी वॼाई, बांसुरी जा सुरसाज़ निकिता। उहे सुरसाज़ जॾहिं उन देव जे कननि ते पिया त उहे बेहोश थी उते किरी पिया। त शहज़ादे छा कयो, यकदमि उन देव जूं सिसियूं लाहे छॾियूं उन तलवार सां, उन्हनि खे मारे छॾियो। हाणे उहो वज़ीर जो पुटु उहो शहज़ादो सिधो आया उन बादशाह जे महल में, जो उहो महल बि उते हुजे। हाणे त उहो बादशाह मथे ते हथु हुजनि, उहे कई माण्हू मथे ते हथु परेशान हुजनि, छो त देवनि जी हुकूमत हुजे उते। त हाणे बादशाह जॾहिं इन शहज़ादे खे ॾिठो, वज़ीर जे पुट खे ॾिठो त अचरज में पहुची विया, हैरान थी विया ऐं चवणु लॻा उन शहज़ादे खे, तूं केरु आहीं ऐं तूं हलियो वञे हितां जी, अगरि देव खे ख़बर पइजी वई, इहे देव ॾिसी विया तोखे मारे छॾींदा। त हाणे त उहो शहज़ादो चवणु लॻो, अभी परेशान न थियो उन बादशाह खे, अभी परेशानी न करियो, परेशानी न वठो, कुझु बि कोन थींदो। उन देवनि खे असीं मारे आया आहियूं, उन देव खे आऊं मारे आयो आहियां जेके अवी देव चवंदा हो, जेके हुकूमत कनि था अव्हां ते। त हाणे बादशाह खे यकीन ऐं भरोसो न अचे त देव जेको तमामु ताक़तवर आहे, उन्हनि खे इन शहज़ादे कीअं मारियो। त हाणे उहो शहज़ादो, वज़ीर जो पुटु ऐं उहे बादशाही जा माण्हू सभु ऐं उन बादशाह जी धीउ उहा हसीन ख़ूबसूरत उहा शहज़ादी बि गॾु हुजे, सिधो अची ॿाहिरि ॾिसनि त उहे देव वाक़ई मुआ पिया हुजनि। त हिते उहो बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त तूं केरु आहीं, असलियत पुछा करणु लॻो। त शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, चवणु लॻो त फलाणे हंधि जो आयो, फलाणे हंधि जो आऊं आहियां ऐं हिते आयो आहियां तुंहिंजी धीउ शहज़ादी सां शादी करण जे लाइ। त हाणे बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चवणु लॻो त तूं ॾाढो बहादुर आहीं, काफ़ी टाइम खां वठी इन देवनि असांखे तंग करे छॾियो हुओ, असां ते हुकूमत कंदा हुआ, बादशाही सॼी ही पिया हलाईंदा हुआ, त उन्हनि ख़तमु करे ॾियो। तूं तमामु बहादुर आहीं, काफ़ी सफ़र करे, काफ़ी जेको आहे सो माना जेको तूं सफ़र कयो ऐं हिते आयो आहीं मुंहिंजी धीउ सां शादी करण जे लाइ, ऐं देवनि खे बि तो ख़तमु कयो। ऐं राज़ी आहियां मुंहिंजी धीउ शहज़ादी जो तोखे संग ॾियण जे लाइ, ऐं शादी बि अव्हांजी आऊं कराईंदसि। हाणे खैरनि जो नेठि उन शहज़ादी जी शादी उन शहज़ादे सां थी ऐं पोइ बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादी खे चवणु लॻो त हाणे तूं भले पंहिंजे शहज़ादे सां गॾु हली वञ, पंहिंजे मुड़ुस सां गॾु। ऐं पोइ उहो बादशाह ॾाढो ख़ुशि थियणु लॻो, छो त उहो देव मरी विया। हाणे उन शहज़ादे उन वज़ीर जे पुटु कालीन ते उन शहज़ादी खे वरितो, चढ़िया उतां सिधो आया उन जॻह ते जिथे वज़ीर जे पुट जी मोहबत हुई जंहिं छोकिरी सां, उन जॻह ते आया जिथे हरणी वटि रहंदी हुई। त हाणे उहो वज़ीर जो पुटु उन छोकिरी खे सॾु करणु लॻो ऐं चवणु लॻो त हलिया ॿाहिरि, हाणे आऊं आयो आहियां तोखे वठण जे लाइ। त हिते हरणी बि निकिती, उहा छोकिरी बि निकिती ऐं पोइ उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो उन छोकिरी खे, उन हरणी खे, त हाणे आऊं वञा थो, हीउ जादुई कालीन रखियो थो अचां। पोइ वज़ीर जो पुटु वियो जादुई कालीन जंहिं जॻह ते हो उते रखी आयो ऐं पोइ उन छोकिरी खे वज़ीर जे पुटु गॾु वरितो ऐं उन शहज़ादी खे वरितो।
हाणे चारि ॼणा सिधा उतां निकिता, हलंदे 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 सिधो आया उन बाग़ में जिते परियूं ईंदियूं वेंदियूं हुयूं। त हाणे इंतज़ारु करणु लॻा त हिते उहा परी आई ऐं उहे परियूं ॿियूं बि आयूं, परी शहज़ादी बि आई। हाणे उन शहज़ादे पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो आहे, हिन परी सां शादी कंदसि, परी शहज़ादी सां ऐं हिन जी बददुआ हटी वेंदी। त हाणे उहा शहज़ादी पंहिंजे मुड़ुसु शहज़ादे खे इजाज़त ॾिनी ऐं पोइ उहा परी शहज़ादी बि उते अची वई हुई। सो उन शहज़ादे उन परी शहज़ादी सां कई शादी। हाणे जॾहिं शादी करे दंग कई त उन परी शहज़ादी जी बददुआ हटी वई ऐं परी शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तुंहिंजूं महिरबानियूं, काफ़ी टाइम खां, काफ़ी वक़्त खां हिन धरती ते ईंदी हुअसि पंहिंजी बददुआ लाहिण जे लाइ, त मन मुंहिंजी कंहिं शहज़ादे सां शादी थिए। हाणे तोसां शादी थी वई आहे, हाणे हिन धरती ते कॾहिं कोन ईंदो, मुंहिंजी बददुआ लही वई आहे। त हाणे उहे ॿियूं परियूं ऐं उहा शहज़ादी परी उतां रवानियूं थी वियूं ऐं पोइ उहो शहज़ादो पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे वठी ऐं उहो वज़ीर जो पुटु, उन वज़ीर जेको उन छोकिरी हुई उनखे वरितो, सिधो आया पंहिंजे महल में वापसी। त वज़ीर ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त वाक़ई तूं बहादुर बादशाह जो पुटु आहीं, तूं बहादुर आहीं। उन शहज़ादे खे चवणु लॻो जेको चई उहो करे आएं। ऐं वज़ीर जे पुट खे बि जेको आहे सो वज़ीर चवणु लॻो, जेको उनजो पुटु हो, चवणु लॻो त तूं बि बहादुर आहीं जेको इन शहज़ादे सां गॾु हुएं। ऐं पोइ उन शहज़ादे उन वज़ीर जे पुट खे जेको आहे सो वज़ीर जे पुट जी शादी कराई उन छोकिरी सां। ऐं पोइ उहो शहज़ादो सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही हलाइणु लॻो। उहा शहज़ादी बि उते हुजे ऐं उहो वज़ीर जो पुटु बि उते हुजे, उहा छोकिरी उहा बि उते हुजे, शादी करे छॾी हुजे। पोइ हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही शहज़ादो हलाइणु लॻो। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।